ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ ठट्टो पुलिस जी कामयाब कार्रवाई। भारतीय गुट को फराम कंदड़ जवाबदार गिरफ्तार। केस दाख़िल। भारतीय गुटके जा 3500 पैकेट, 2 मोबाइल फोनियूं, 1 खैबर कार बरामद। SSP ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुक्म ते IG सिंध गुलाम नबी मेमून DIG हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारेजो जी हिदायतुनि ते ठट्टो पुलिस मुनशा जे ॾोह में मुलविस ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई कंदे गुटको मेन पुड़ीअ ते छापो हणी ॾोहारनि खे गिरफ्तार करे वरितो। SSP ठट्टो जे हुक्म ते SHO पुलिस स्टेशन घारो इंस्पेक्टर मोहम्मद अली धामरा पंहिंजे स्टाफ सां गॾु लिंक रोड घारो में कामयाब कार्रवाई करे खैबर कार नंबर PL 3991 में भारतीय गुट को सप्लाई करण जी कोशिश नाकाम बणाए भारतीय गुटका फ्राहम कंदड़ खे गिरफ्तार करे वरितो। कराची जे इलाइक़े कुरंगे जे रहवासी मुईज़ अहमद खे गिरफ्तार करे वियो आहे। पुलिस कार खे तहवील में वठी 3500 भारतीय गुटका ऐं 2 मोबाइल फोनियूं हथ करे घारो थाणे ते गुटका एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो।